कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ह अल्लज़ी जमअ मालन व अद्ददा। टियों सिपारो सूरत हुमज़ा तो पढ़ा। अल्लाह से फरमायो वैला तबाही बर्बादिया उनल माण्हुनि जे लाइ जेके हिक ॿिए जी गिला था कनि, हिक ॿिए जा ऐब था कढनि, हिक ॿिए ते इल्ज़ाम था लॻाइनि, हिक ॿिए ते चुगलियूं था हणनि। गिला करणु, ऐब कढणु, चुगलियूं हणणु, इल्ज़ाम लॻाइणु, इहे सभु भाइर ऐं भेनरूं अथव। इहे सभु हुमज़ लुमज़ में दाख़िल अथव। कुरान तो वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ह जेको ॿिए जी गिला थो करे, निमाज़िया तरह बि वैल अथसि, हाजिया तरह बि वैल अथसि। गिला थो करे, ऐब थो कढे, मौलविया, मुफ्तिया, पीरा, सैयदा। कुरान तो फरमा ॿई जहान बर्बाद थी। वला यग़्तब बअज़ुकुम बाज़ा। 26 सिपारो सूरत हुजरात तो पढ़ा। रब फरमायो केर भी कंहिंजी गिला न करे। मुड़ुस माण्हू आओ त मुंहं ते वञी चओसि पर पुट कंहिंजी गिला न कयो। अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैता। अल्लाह से फरमायो छा तव्हां मां को हिन ॻाल्हि खे पसंदि करे थो त हुन जे भाउ जो जनाज़ो पियो हुजे ऐं पंहिंजे भाउ जे जनाज़े खे कटे करे उन जो गोश्त खाए? आहे कंहिंखे ज़रूरत? फ़करितुमू। अल्लाह से फरमायो इनखे तव्हां नापसंद था समझो। गिला भी एतिरो गुनाह अथव ॼण सगे मुअल भाउ जे जनाज़े खे कटे उन जो गोश्त पिया खाओ। ऐं गिला अहिड़ो गुनाह अथव जेको तौबा सां बि माफ़ न थींदो। मुशरिक तौबा कंदो, माफ़ी वठंदो, माफ़ी मिली वेंदसि। काफर तौबा थो करे, कलमो थो पढ़े, माफ़ी थो वठे, काफर खे माफ़ी मिली थी वञे। पर गिला करे 1000 दफ़ा तौबा कयो, माफ़ी न मिलंदव। जेसि ताईं वञी जंहिंजी गिला कई अथव उन खां माफ़ी वठो। अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दआहु। सदक़ल्लाहु वसदक रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन। वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वीह सिपारे सूरत नमिल जी हिकिड़ी आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई वई आहे। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह रब्बुल इज़्ज़त हक़ सम्झाइण ऐं हक़ सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सम्झण ऐं सम्झाइण खां बाद अल्लाह ताला अवां असां सभिनीनि खे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इन आयत में अल्लाह तबारक व तआला एक अहम मसले जो जिक्र फरमायो। वो मसलो आहे मसले दुआ। चूंकि वाइज़ ऐं बयान थी वियो आहे मूंखे आहे दुआ घुरणी, सो दुआ जे मुतलिक़ कुछ ॻाल्हियूं बयान करे पोइ दुआ था घुरूं। जीअं नमाज इबादत आहे, रोज़ो इबादत आहे, हज ऐं ज़कात इबादत आहे, ईअं दुआ भी इबादत आहे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ व मुख़ुल इबादा। फरमायूं दुआ इबादत जो मग़ज़ आहे। नबी साईं फरमायो दुआ सिलाहुल मोमिन, दुआ मोमिन जो हथियार। जीअं हथियार जे ज़रिए सां मुसलमान पंहिंजे जान, पंहिंजे माल, पंहिंजे इज़्ज़त आबरू जी हिफ़ाज़त कंदो आहे, त दुआ जे ज़रिए सां भी मुसलमान पंहिंजे जान, पंहिंजे माल, पंहिंजे इज़्ज़त आबरू जी हिफ़ाज़त कंदो आहे। फरमायूं इन दुआ यरुद्दुल क़ज़ा। नबी से फरमायो दुआ अहिड़ी शइ आहे जेका बुरी तक़दीर खे भी बदलाए छॾींदी। इन आजज़ अन्नास मन आजज़ अन दुआ। फरमायूं आजिज़ ऐं लाचार उहो आहे जेको दुआ खां आजिज़ थी वियो, जंहिंखे दुआ घुरण जी तौफ़ीक़ ई न मिली। सॼो वाइज़ ॿुधई पर दुआ खां अॻे हलियो वियो। माण्हुनि खां घुरे थो, अलाह खां नथो घुरे। माण्हुनि जे आॾो हथ टंगे थो, अलाह जे आॾो हथ खणण में शर्म थो अचेसि। इन जहिड़ो बदबख़्त दुनिया में कोन्हे। असां रावण वेंदा आहियूं इज्तिमा ते दुआ जे लाइ, त लखे मुस्लमान अचनि था। सिंधी में चवंदा आहिनि किन जे करे गऊं चारियूंसीं ॻोठ जूं। अल्लाह ताला उन्हनि नेकनि जे करे असां जहिड़नि गुनाहगारनि जे दुआउनि खे भी क़बूल फरमाईंदो। हाजी साहब हज ते वेंदा आहिनि, उमरे ते वेंदा आहिनि दुआ जे लाइ। तवाफ़ में दुआऊं घुरबियूं आहिनि, मक़ाम इब्राहिम वटि दुआऊं घुरबियूं आहिनि, मुस्तलज़िम वटि दुआऊं घुरबियूं आहिनि, हतीम में दुआऊं घुरबियूं आहिनि, सफ़ा मरवे ते दुआऊं घुरबियूं आहिनि, छो त हे क़बूलियत जूं जायूं आहिनि। मिना में, अरफात में, मुज़दलिफ़े में दुआऊं घुरबियूं आहिनि। ऐं हीउ जलसो भी दुआ जे लाइ रखियो वियो आहे, त जेके ज़िंदा आहिनि उन्हनि जी भी बख़्शिश थिए, जेके फौत थी विया आहिनि रब उन्हनि खे भी माफ़ करे। मक़सद दुआ है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरफात जे मैदान में 7.5 कलाक मुसलसल दुआ घुरी। तव्हांखे ख़बर आहे अरफात में ज़ोहर ऐं असर जी नमाज़ गॾु पढ़बी आहे, ख़ुतबो थींदो आहे, पोइ दुआ आहे। इन साल असां हज ते वियासीं, अल्लाह साईं सभिनी खे नसीब फरमाए। शेख अब्दुर्रहमान सुदेस हज जो ख़ुतबो ॾिनो। ज़ोहर ऐं असर जी नमाज़ 1 बजे ताईं फारिग थी वियासीं। 1 खां पोइ मुसलसल दुआऊं आहिनि। मग़रिब जी नमाज़ अभी मुज़दलिफ़े पढ़बी आहे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7:30 बजे पियो सिज लहे।
साढ़ा 7 कलाक मुसलसल दुआ। साहबा फरमाइंदा साईं जा हथ मुबारक हीअं मथे आ, चेहरो मुबारक आसमान ॾियो, नबी साईं जी अखियुनि मुबारकनि मां पाणी वहे। कंहिं महिल हीअं पिया दुआ घुरनि, हीअ बि दुआ जो तरीक़ो था। कंहिं महिल हीअं पिया दुआ घुरनि, कंहिं महिल हीअं पिया दुआ घुरनि। सख्त गर्मी, उन वक्त में लिमूं भी कोन हुयूं, तंबू भी कोन। नबी साईं जी एराम मुबारक वारी चादर भी हेठि कई, एॾी डिघी दुआ। सवाल थो पए त नबी साईं कंहिंजे लाइ पिया दुआ घुरनि? छा नबी साईं खे साहबा जो फिक्र हो छा? न, उन्हनि जे लाइ त अल्लाह पंहिंजे महबूब खे तसल्ली ॾिनी, वस्साबिकूनल अव्वलून। फरमाइए मुंहिंजा महबूब तूं पंहिंजे साहबा जो फिक्र न कजां, तोसां वाइदो आहे जेके बि तुंहिंजा साहबी मके ऐं मदीने वारा मुहाजिर ऐं अंसार। फरमाई मां उन्हनि खां त राज़ी हां, पर वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान, क़यामत ताईं जेके भी तुंहिंजा गुनाहगार उम्मती तुंहिंजे उन्हनि साहबनि जी सुहिणे नमूने सां ताबेदारी कंदा, रज़ी अल्लाहु अन्हुम, खुदा उन्हनि खां बि राज़ी। नबी साईं खे हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर जो भी फिक्र कोन हो। उन्हनि जी लाइ त नबी साईं पाण ऐलान फरमायो, सय्यदा कुहूल अहलिल जन्नह अबू बकर व उमर। फरमायो क़यामत ताईं जेके भी मुंहिंजी उम्मत जा कुराड़ा जन्नत में वेंदा, उन्हनि सभिनी जा सरदार मुंहिंजा यार अबू बकर ऐं उमर हूंदा। साईं जन खे पंहिंजे न्याणे हज़रत उस्मान जो भी फिक्र कोन हुयो। उन जी लाइ त मुंहिंजे महबूब पाण ऐलान फरमायो, फरमायो लिकुल्लि नबीइन रफ़ीक व रफ़ीकी फिल जन्नत उस्मान। फरमायो जन्नत में हर नबी जो साथी हूंदो, पर मोहम्मद मुस्तफ़ा जो जन्नत जो साथी उस्मान अथव। मुझे महबूब के पंहिंजे सौट हज़रत अली साईं जो भी फिक्र कोन हुयो। मता ईअं सम्झो त अरफात में उन जी लाइ पिया दुआ घुरनि, न उनखे त नबी साईं मदीने में मुआख़ात जे मौक़े ते भाकुर पाए करे फरमायो, या अली अंत अखी फिद दुनिया वल आखिरा। ओ मुंहिंजा सुहिणा अली घबरा न, तू दुनिया में भी मुंहिंजो भाउ त आखिरत में भी तू मां मोहम्मद जो भाउ आ। जंहिंखे नबी साईं गदीर जे मौक़े ते भाकुर पाए करे फरमायो, सौट अली घबरा न, जीअं दुनिया में तू मुंहिंजो पाड़ेसरी ही, फरमायो जन्नत में भी तुंहिंजो बंगलो मां मोहम्मद जे बंगले जे भरिसां हूंदो। नबी साईं खे पंहिंजे न्याणियुनि जो भी फिक्र कोन हुयो। मता ईअं सम्झो त उन्हनि जी फिक्र में पिया रोअनि, न छो त साईं जन जूं 3 न्याणियूं बीबी ज़ैनब, रुक़ैया, उम्मे कलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हुन, उहे त साईं जन जी हयाती में फौत थी वयूं। उन्हनि जे बख़्शिश जूं दुआऊं त मुंहिंजे साईं पाण घुरियूं। बाक़ी हिकिड़ी न्याणी नंढड़ी ख़ातून जन्नत, उन जी लाइ भी नबी साईं पाण ऐलान फरमायो, फरमायो सय्यदतुन निसाई अहलिल जन्नत फातिमा। फरमायो क़यामत ताईं जेके भी औरतूं जन्नत में वेंदियूं, उन्हनि सभिनी जे सरदार मुंहिंजी न्याणी फातिमा हूंदी।
नबी से के पंहिंजे नवासल पंहिंजे ॾोटल सोने हसन ऐं हुसैन जो भी फिक्र कोन हुयो। उन्हनि खे त नबी से हंज में विहारे करे ऐलान कयो अल हसन वल हुसैन सय्यदा शबाबी अहलिल जन्नह। फरमायो क़यामत ताईं जेके भी मुंहिंजी उम्मत जा नौजवान जन्नत में वेंदा उन्हनि सभिनीनि जा सरदार मुंहिंजा बचड़ा हसन ऐं हुसैन हूंदा। साईं जन के पंहिंजे बीबिन जो भी फिक्र कोन हुयो छो त नबी से जे बीबिन खे तरफ कुरान मजीद में चई छॾियो या निसा अन्नबी लस्तुल्लक अहदिम मिनन निसा। ओ मुझे सुने नबी जूं घरवारियूं दुनिया जी का बि औरत तव्हां जहिड़ी नथी थी सघे जीअं तव्हां जे मुर्स मोहम्मद मुस्तफ़ा जो मक़ाम सॼी दुनिया जी मर्दनि में आला तीअं मोहम्मद मुस्तफ़ा जे बीबिन जो मक़ाम सॼी दुनिया जे औरतुनि में आला। इन जे करे एक दफे अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा अम्मा आशा के फरमायो जी जी आशा मुझे बाबे जगो तुझो बाबो कोन थींदी। सब चो सुभान अल्लाह। अम्मा आशा फरमायो पुत्र फातिमा वाकई मुझी अबी अबू बकर जड़ा लखी अबू बकर तुझे बाबे मुस्तफ़ा जे जुती जे मिट्टी जे मथों कुर्बान कया पर पुत्र फातिमा मुझे मुर्स जड़ो तुझो मुर्स कोन थींदी। अम्मा आशा फरमायो फातिमा तुझे बाबे मुस्तफ़ा पान फरमायो आ त क़यामत जे ॾींहुं हर औरत पंहिंजे मुर्स सां गॾु जन्नत में वेंदी। क़यामत जो ॾींहुं थींदो तुंहिंजा हथ हूंदा सोने अली जी दामन हूंदी तू मिठड़े अली जे दामन के पकड़े करे जन्नत में वेंदी पर पुट फातिमा क़यामत जे ॾींहुं तुंहिंजी अम्मा आशा जा हथ हूंदा तुंहिंजी बाबे मुस्तफ़ा जी दामन हूंदी मां तुझे अबे मुस्तफ़ा जे दामन के पकड़े करे जन्नतुल फिरदौस जे आला मकाम में हूंदस। सवाल तो पैदा अल्लाह जो नबी कंहिंजे लाइ पियो रोए। बलोचिस्तान जा मुसलमानों नबी से रोल पिया तवाई असांजी ला 1438 साल बाद मुझी उम्मत जा जवान मुझी उम्मत जा कुराड़ा मुझी उम्मत जू मायूं मुझी उम्मत जा हर मर्द मुझी उम्मत जा अमीर मुझी उम्मत जा गरीब ही जोगी ही कोरी ही मोची ही शिदी ही खास खेली ही सोलंगी ही सैयद ही बलोच ही बिरोही कोसाई चंडियाई मक्सी हिनन जो छा थींदो रोल पिया तवाई असांजी ला। अल्लाह ताला जिब्रील के हुकुम कयो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे महबूब के जो सोना तुझी दुआ कबूल थी वई तो सा वायदो थू कया क़यामत जी दीवार तई जेके भी तुझा गुनहगार उम्मती इन अरफात जे मैदान में आया सच्ची दिल से तौबा ताइब थिया तो सा वायदो आ मां पंहिंजा हक सब माफ करे छॾींदो सा। बानन जे हकन जी माफ़ी न मिलंदन गार जी माफ़ी न मिलंदन मौलवी जोगी के केरु गार जे रब माफ़ को न कंदुस। साईं सैयद हबीबुल्लाह शाह साहब के केरु गार जे रब माफ़ को न कंदुस। चांडी या मक्सी बिरोही या बलोच के केरु गार जे रब माफ़ को न कंदुस। मुसलमान के केरु गार थोजे त रब माफ़ न थो करे पर पाड़े में को बागड़ी भील कोली वाणियो वेठो त उनखे भी गार न ॾिजो। गार जी माफ़ी न मिलंदी। मुसलमानों कुछ सोचो त सही जॾहिं काफर के केरु गार थोजे त रब माफ़ न थो करे त जेको नबी जे यारल नबी जे साहबा नबी से जे बीबिन सगोरन नबी से जे घराने के गारियूं ॾींदो उन ज़ालिम के खुदा कीअं माफ़ कंदुसि।
गिला जी माफ़ी न मिलंदव जेस ताईं वञी जंहिंजी गिला कई अथव उन खां माफ़ी वठो। मौलवी जोगी जी केरु गिला कंदो रब माफ़ कोन कंदुसि। सैयद हबीबुल्लाह शाह साहब जी केरु गिला कंदो रब माफ़ कोन कंदुसि। मुसलमान जी त गिला रब माफ़ नथो करे, पर पाड़े में को बागड़ी भी लुकोली माण्हू वेठो तो उन जी भी गिला न कयो। मुड़ुस माण्हू आयो त मुंहं ते वञी चओसि, पर पुटकनि जी गिला न कयो। जाफराबाद जा मुसलमानों जॾहिं काफ़र जी केरु गिला थो करे त रब माफ़ नथो करे, त जेको नबी जे यारनि जी, नबी जे साहबा जी, नबी से जे बीबिन सगोरन जी, नबी से जे घराने जी, उलमा देवबंद जी, मौलाना नानोत्री, हजरत हुसैन अहमद मदनी, शेखुल हिंद हजरत सईं लाहौरी, हजरत सईं हम्मादुल्लाह हालेजवी, हजरत सईं अमरोटी, हजरत सईं बेरवारन जी गिला कंदो उन बेईमान खे खुदा कीअं माफ़ कंदुसि। समझो था असां में प्लास्टिक जा माण्हू वेठा हो, समझो था गिला न कर। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ा अल्लज़ी जमअ मालन वअद्ददा। टियों सिपारो सूरत हुमज़ा तो पढ़ा। अल्लाह से फरमायो वैला तबाही ऐं बर्बादी आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके हिक ॿिए जी गिला था कनि, हिक ॿिए जा ऐब था कढनि, हिक ॿिए ते इल्ज़ाम था लॻाइनि, हिक ॿिए ते चुगलियूं था हणनि। गिला करणु, ऐब कढणु, चुगलियूं हणणु, इल्ज़ाम लॻाइणु, इहे सभु भाइर ऐं भेनरूं अथव। इहे सभु हुमज़ लुमज़ में दाख़िल अथव। कुरान तो फरमावई लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ा, जेको बे जी गिला थो करे नमाज़ी आ तरह भी वैल अथसि, हाजी आ तरह भी वैल अथसि। गिला थो करे, ऐब थो कढे, मौलवी आ, मुफ्ती आ, पीर आ, सैयद आ, कुरान तो फरमा ॿई जहान बर्बाद थी। वला यग़्तब बअज़ुकुम बाज़ा। 26 सिपारो सूरत हुजरात तो पढ़ा। रब फरमायो केर भी कंहिंजी गिला न करे। मुड़ुस माण्हू आओ त मुंहं ते वञी चओसि, पर पुट कंहिंजी गिला न कयो। अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहमा अखीहि मैता। अल्लाह से फरमायो छा तव्हां मां को हिन ॻाल्हि खे पसंदि करे थो त हुन जे भाउ जो जनाज़ो पियो हुजे ऐं पंहिंजे भाउ जे जनाज़े खे कटे करे उन जो गोश्त खाए? आहे कंहिंखे ज़रूरत? फकरितुमू। अल्लाह से फरमायो इनखे तव्हां नापसंद था समझो। गिला भी एतिरो गुनाह अथव ॼण सगे मुअल भाउ जे जनाज़े खे कटे उन जो गोश्त पिया खाओ। ऐं गिला अहिड़ो गुनाह अथव जेको तौबा सां भी माफ़ न थींदो। मुशरिक तौबा कंदो, माफ़ी वठंदो, माफ़ी मिली वेंदसि। काफर तौबा थो करे, कलमो थो पढ़े, माफ़ी थो वठे, काफर खे माफ़ी मिली थी वञे। पर गिला करे 1000 दफ़ा तौबा कयो, माफ़ी न मिलंदव। जेसि ताईं वञी जंहिंजी गिला कई अथव उन खां माफ़ी वठो, उन खां माफ़ी वठो। जंहिंजी गिला कई अथव त यार मां तुंहिंजी गिला कई आहे, मूंखे माफ़ कर। बे नंबर ते जंहिंजे साम्हूं तव्हां गिला कई आहे, वरी उनजे साम्हूं उनजी तारीफ़ कयो। यार फलाणे जी मां तुंहिंजे साम्हूं गिला कई, उहो ईअं न आहे, मां बकवास कई, उहो तमामु सुठो माण्हू। 3
पैगंबर ते रब को दुआ करो या अल्लाह मुखे भी माफ कर जंहिंजी गिला कई तम उनखे भी माफ कर तरह वनी गिला जी माफी मिलंदा अज वायदो कयो जंहिंजी गिला कई आ मैसेज करो उनको माफी वठो यार मां तुझी गिला कई आ मुखे माफ कजा जेके मरी विया आहिनि मौलनि जी गिला जेके फौत थी विया आहिनि उन्हनि जी गिला हाणे उन्हनि खां माफ़ी कीअं वठी उन्हनि जे पोयरनि खां माफ़ी वठो या कब्रुनि ते वञी रब खां दुआ घुरो या अल्लाह मां हिन जी गिला कई आहे मूंखे बि माफ़ कर हिन वीचारे खे बि माफ़ कर मामूली ॻाल्हि आहे ऐं गिला जो मतिलबु आहे पंहिंजूं नेकियूं दुश्मन खे ॾियण सुबुह खां वठी शाम ताईं वाइज़ ॿुधोसीं दुआ खां पोइ घर वियासीं रस्ते में गिला कईसीं सॼो सवाबु हुनखे मिलियो असांजे गिची में गुनाह रात जो 3 बजे तहज्जुद जी नमाज़ ते उथियासीं 10 सिपारा कुरान मजीद जो दौर कयोसीं फजर जी नमाज़ जमात सां पढ़ी घर में चां पिण जे लाइ वञी वेठासीं ॿिए जी गिला कईसीं इहो सॼो सवाबु हुनखे मिलियो असांजे गिची में गुनाह ऐं गिला जो मतिलबु पंहिंजूं नेकी इन जे करे त शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो जेकॾहिं गिला जाइज़ हुजे हा त मां पंहिंजे कुराड़ी अम्मा जी गिला कयां हा छो त गिला जो मतिलबु आहे पंहिंजूं नेकियूं दुश्मन खे ॾियणु छो न मां पंहिंजे अम्मा जी गिला कयां त घटि में घटि नेकियूं अम्मा खे मिलनि दुश्मन खे छो मिलनि बाबा गिला कयो त पीउ माउ जी कयो त भला पंहिंजूं नेकियूं पीउ माउ खे ॾियूं ॿियनि खे नेकियूं छो था ख़ुसूसन आलमनि जी गिला खां बचिजो नेकनि जी गिला खां बचिजो चूं खुदा ख्वाहत की पर्दा कस दरद तीन तंदर तने पाका जनद अल्लाह वारे चयो आहे अल्लाह जन कंहिंखे ख्वार करणु चाहींदो आहे अल्लाह जन कंहिंजो पर्दो फाड़णु चाहींदो आहे दुनिया आख़िरत में रब कंहिंखे ज़लील करणु चाहींदो आहे पोइ तीन तंदर ताने पाका ज़नद पोइ हुनजे तबियत में रखी छॾींदो जो जिथे बि वेंदो नेकनि ऐं आलमनि जी गिला कंदो बाबा मौलवियुनि में अमल कोन्हे मौलवी सुधरनि त असां ते असर थिए मौलवियुनि जो सियासत में छा वञे ही दहशतगर्दी सभु मौलवी पिया कनि मौलवियुनि जा छा था हाल ॿुधो तव्हां जेको ईअं आलमनि जी गिला करे सम्झो त ख़ुदा पोयों पियो अथसि शैतान असांखे धोखो ॾींदो आहे त तूं भलो ई तुंहिंजो कुसूर कोई कोन्हे कुसूर हिननि मौलवियुनि जो आहे मौलवियुनि में अमल हुजे त तोते असर थिए ॾो हिननि मौलवियुनि मां तव्हां खां पुछां थो हज़रत नूह अलैहिस्सलाम में अमल हुयो या न अल्लाह जो नबी उलुल अज़्म पैगंबर फलबिस फीहिम अल्फ सनतिन इल्ला 50 आमा 950 साल वाइज कई घणा 950 साल तक गो वाइज कई वाइज भी ईअं कोन कई जीअं असां पिया कयूं 2 महीना अॻु में मौली अब्बास साहब डायरी में तारीख़ नोट कराई वरी 8 ॾींहं 15 ॾींहं मोबाइल ते राब्तो हो मक्के मदीने में भी वीचारो राब्तो पियो करे साईं जलसे जी तारीख़ पकी आहे इश्तिहार छपराए छॾिया आहिनि इंटरनेट फेसबुक ते जलसे जी मशहूरी थी वई आहे महिरबानी कजो धक्को न कढजो उते भी वीचारे जो राब्तो हो मक्के में वरी आलिम ईंदा त के जफराबाद के ओस्ते में इस्तक़बाल जे लाइ बीठा आहिनि गुलनि जा हार खयूं बीठा आहिनि आलिम जलसे में अचे पियो साईं छा खाईंदव पर चांहि पीअंदव बोतल पीअंदव खीर पीअंदव
साईं भाॼीअ में सब्जी हुजे, मुर्गी हुजे, नंढो गोश्त वॾो गोश्त, आलमनि जे लाइ सेजूं विछायूं वेंदियूं, जीअं घोटनि जे लाइ सेजूं विछायूं पयूं वञनि। आया न वरी जलसे में ईंदो त सभु आलम सॼो अवाम उथी बीहंदो इस्तक़बाल जी लाइ। इको साउंड रखियो वेंदो, आलम खे कुर्सी ते विहारियो वेंदो, साईं हाणे वाइज़ कयो। वरी वाइज़ खां बाद सभु माण्हू मिलंदा, हथनि खे चुमियूं ॾींदा, इंतज़ामिया वारा भी लौड ते भी अची करे शुक्र अदा कंदा, साईं तव्हांजी महिरबानी, सो असांजे जलसे ते आयो, असांजी इज्जत कयव, साईं तव्हांजा थोरा पछाड़ीअ में खीसे में ओट मोट जो किरायो भी ॾेई छॾींदा। पर जाफराबाद जा मुसलमानों अल्लाह जो नबी हजरत नूह अलैहिस्सलाम वाइज़ थो करे। अल्लाहु अकबर। छाजी डायरी, छाजो इश्तिहार, छाजी इंटरनेट फेसबुक ते जलसे जी मशहूरी, छाजियूं देगियूं, छाजा ताम। ई अल्लाह जो नबी निकरी थो वञे, कुरान तो फमा इन्नी आललतु लहुम व असररतु लहुम इसरारा। नूह अलैहिस्सलाम फरमाए थो, या अल्लाह मां वॾे वाक़े भी इन्हनि खे शहरनि में भी वाइज़ कयोमि, पर हिक हिक ते ज़मीन ते वञी, दुकान ते वञी अकेले अकेले के भी समझायो मैं। इंडी दाऊत कौमी लैलन व नहारा, ॾींहं जो भी दावत ॾिनम, रात जो भी दावत ॾिनम। या अल्लाह मां रात ॾींहं हिकु करे छॾियुमि। अल्लाह जो नबी जनमल दीन जी दावत पियो ॾे, पोइ चायूं पिया पियारनि, बोतलूं पिया पियारनि, सेजूं पिया विछाइनि। तफसीरनि जो तव्हां मुतालियो कयो, जेके भी ज़ालिम बीठा हा इन अल्लाह जे कुरारे नबी हज़रत नूह अलैहिस्सलाम जे मुंह में ठोशा हणंदा, वाह तमा नक मां कननि मां खून जा फुहारा जारी थी वेंदा हा, लतूं हणंदा जॾहिं अल्लाह जो नबी बेहोश थी वेंदो हो, पोइ हलिया वेंदा हा त हाणे कोन उथंदो। टे टे ॾींहं टे टे रातियूं अल्लाह जो यो प्यारो नबी बेहोश पियो हूंदो। वरी जॾहिं होश ईंदोसि, वरी पंहिंजे मुहाड़े खे धोई, वरी पंहिंजे लटकनि खे छंडे, वरी अचे पंहिंजे कौम खे चवंदो, या कौम इब्दुल्लाह, ओ मुंहिंजी कौम महिरबानी कयो, अल्लाह जी इबादत कयो, रब खां सवा ॿियो कोई कोन। नूह अलैहिस्सलाम दावत तबलीग में हद करे छॾी, कौम वरी नफ़रत में हद करे। पर असां पंहिंजे प्यारे नबी अल्लाह जे लाडुले नबी हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जो मुतालियो कयूं। अम्मा आशा कयोसीं, सभ खां वधीक तव्हांखे तकलीफ़ कॾहिं पहुती? नबी से फरमायो, आशा जॾहिं मां मक्के में दीन जी दावत ॾिनमि, को पत्थर पियो हणे, को भितर पियो हणे, को काहिन पियो चवे, को मजनून पियो चवे, को पागल पियो चवे। आशा मां बैतुल्लाह में रब जी इबादत पियो कयां त अबू जहल, अबू लहब, उतबे ऐं शेबे उठ जो ओज खणी अचे मां मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां उछलाए। अंदाज़ो लॻायो उठ जो ओज केॾो आहे। टे चार ॼणा आहिनि, सॼे ओज खे खणी नबी सजदे में मथां अची उछलाए। फरमायूं, आशा जॾहिं मक्के जी माण्हुनि मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधी, मां दिल में चयो त भला ताइफ वारनि खे वाइज़ करे अचां। फरमायूं, आशा जॾहिं मां ताइफ जे मैदान में आयुसि दीन जी दावत खणी, त ताइफ जे वॾेरनि ऐं ज़मींदारनि मुंहिंजी ॻाल्हि त कान ॿुधी, पर नंढड़नि ॿारनि खे पत्थर ॾिनो त मोहम्मद मुस्तफ़ा खे पत्थर हणो। बलोचिस्तान जा मुसलमानों थोरो सोचे त ॾिसो छा मंज़र हूंदो जो ॿार नबी से के पत्थर था हणनि। फरमायूं, आशा मथे खां वठी पेरनि ताईं तुंहिंजे मोहम्मद जे जिस्म ते वार जेतिरी भी जाइ ख़ाली न हुई जिथे मोहम्मद के पत्थर न लॻो। साईं जन आॾो ॿार पोयों पत्थर था हणनि। ताइफ में हिकिड़ो बाग हो, मां हिन साल उन बाग में वियुसि जिथे नबी साईं अची वेठा।
अंगूरन जो बाग होयो साईं जन ज़ख्मी आ पोते हिकिड़ो ग़ुलाम हुयो बाग जो माली उनखे साईं जन फरमायो असांखे पाणी जी ज़रूरत आहे पोइ हुन बाग जे मालिक खे चयो त मां ग़ुलाम आहियां मां नौकर मालिक खे चयईं त मोहम्मद मुस्तफ़ा मके जो कुरैशी ख़ानदान मां हिकिड़ो नबी आहे ताइफ़ वारो हुनखे ज़ख्मी कयो आहे असांजे बाग में अची पनाह वरिती अथई तूं इजाज़त ॾे त मां हुनखे पाणी ॾियां पाणी थो घुरे पोइ काफ़र में इहा आदत हूंदी हुई दस्तूर हूंदो भली जानी दुश्मन या मज़हबी दुश्मन तॾे ते ईंदो हो त हुनखे मानी बि खाराईंदा हुआ पाणी बि पियारींदा हुआ तॾे ते आयल खां कॾहिं बि बदिलो न वठंदा पर असां मुस्लमान काफ़रनि खां बि वधीक हरामी निकितासीं तॾे वारे सां विढ़ंदा आहियूं ये असांजे दावत तबलीग वारा वेचारा बिस्तरा खणी मस्जिद में था अचनि इन्हनि जा बिस्तरा मस्जिद मां कढी उछलाइनि पिया लठियूं पिया हणनि वरी वेचारा दरवाज़े खां ॿाहिरि बीही रोई रब खां दुआऊं पिया घुरनि या अल्लाह हिननि जे हिदायत जा तूं फ़ैसिला फरमा हिननि वीचारनि खे ख़बर कान्हे हिननि खे माण्हुनि चयो आहे त ही वलियनि खे नथा मञनि ही पीरनि खे नथा मञनि ही नबी जा गुस्ताख आहिनि ही इमामनि खे कोन था मञनि या अल्लाह हिननि वीचारनि खे ख़बर कान्हे तूं हिननि जी हिदायत जा फ़ैसिला मां तव्हां खां पुछां थो बेली वास्तो त अलाह जो क़ुर तव्हांजे साम्हूं नबी साईं वटि काफ़रनि जो वफ़द आयो पोइ नबी साईं उन्हनि खे मस्जिद नबी में वेहारियो या मस्जिद मां कढियऊं काफ़रनि जो वफ़द आयो पोइ नबी साईं उन्हनि खे मस्जिद नबी में वेहारियो या उन्हनि खे कढियऊं मस्जिद नबी जी फज़ीलत वधीक या जाफराबाद जे मस्जिद जी फज़ीलत नबी साईं फरमायो जेको मुंहिंजे मस्जिद नबी में हिकिड़ी निमाज़ पढ़ंदो अल्लाह उनखे 50,000 निमाज़ुनि जो सवाब ॾींदुसि जेको मस्जिद हराम में हिकिड़ी निमाज़ पढ़ंदो अल्लाह उनखे 1,00,000 निमाज़ुनि जो सवाब ॾींदुसि मस्जिद में विहारे करे वहज़ करण ही मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत थव मस्जिद में बाहर कढण या अबू जहल जी बिदत असांजा वेचारा तबलीग जमात वारा मेहनत करे होटलुनि तो माण्हुनि खे मस्जिद में वठी अचनि तव्हां वरी मस्जिद में कढो ही असांखे दीन त सम्झ में अचे ई कोन गुस्ताखनि त हुननि जी ॻाल्हि त ॿुधो हुननि जो मौक़ूफ़ त ॿुधो सही थो चवां घर घर सां दर दर सां भित भित सां दुकान दुकान सां गॾु आहे हिकिड़े ॻोठ में हिकिड़े शहर में रहूं था बाबा जेकर ही गुस्ताख आहे त पोइ हिन सां बिरादरी ख़तमु ॾेती लेती ख़तमु सही थो चवां ग़लति जेको नबी जो गुस्ताख आहे उन सां ॻाल्हाइबो आहे उन जी शादी गमी में शरीक थीबो आहे समझी भी तो तई गुस्ताख नबी के नथो मने वरी उन सां शादी गमी में गड उन जे दुकान तो सौदो वठी उन जे होटल ते वनी चाहे पी पो लानत हो जे तुने मजहब यो कोड़ो मजहब यो कोड़ो अकीदो समझी भी तो तई गुस्ताख सोया गलत यहूद ईसाई जी प्रोपगंडा है तो मुसलमानन के वेगायो हुकूमत के गुस्ताख कादियानी समझो था कि कादियानी गुस्ताख है गुस्ताख ये हो सलमान तासिक जाके मुमताज कादरी ने कत्ल कर गुस्ताख जी सजा कत्ल गुस्ताख जी सजा चाहे हजरत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि लाहौर जे चौक में तकरीर पियो करे लाहौर जा मुसलमानों एकड़ो राजपाल हिंदू आ जहां असांजे सोने नबी जे गुस्ताखी में किताब लिखियो आ रंगीला रसूल केरा जे कोई ने गुस्ताख जे सिर के कलम करे उन वक्त में को मौलवी को न उठियो
को बुजुर्ग कोन थियो। एक गरीब मिस्कीन गाज़ी आलमुद्दीन टांगो हलाइंदो हो, टांगे ते वेही करे वाइस पियो ॿुधे। बस उन ही वक्त में घोड़े जी वाग वराई, सिधो आयो पंहिंजे घर, घोड़े के टांगे मां छोड़ियई। घरवारी के चई त पानी खणी आ, वुज़ू कई। घरवारी आडो मानी रखियुस, पानी रखियुस, पर न मानी पियो खाए न पानी पियो पिए। घरवारी चयस आलमुद्दीन ख़ैर ताए, न मानी तो खाई न पानी तो पी। गाज़ी आलमुद्दीन चयो लाहौर में हिकिड़ो बदमाश गुस्ताखी रसूल पैदा थियो आ, जंहिं नबी साईं जी गुस्ताखी में किताब लिखियो आ, रंगीला रसूल। अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जो बयान मां ॿुधी आयो हा। मां रब सां वाइदो कयो आ, जेसि ताईं ने गुस्ताख खे जहन्नम में न पहुचाईंदुसि, तेसि ताईं न मानी खाईंदुसि न पानी पीअंदुसि। उन वक्त में उथियो, उन राजपाल हिंदू के कत्ल कयई। जॾहिं लाहौर जेल में हो त हर रात ख्वाब में मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत नसीब पई थिए। गुस्ताख आई है। असांजे करूंडी शहर में तालको ठरी मीरवा, ज़िले खैरपुर मीरस में हिकिड़ो कादियानी नबी जी गुस्ताखी कयई। हाजी मालिक शर 60 साल जो कुराड़ो हुयो, उनखे खंजरन सां कत्ल कयई, मारियई। खैरपुर सेंटर जेल में वियो। हर रात ख्वाब में नबी साईं जी ज़ियारत पई नसीब थिएसि। सैयद गौस अली शाह जेको साबिक़ वज़ीर आला हुयो सिंध जो, हिन वक्त ताईं अञा ज़िंदा हा। उन गौस अली शाह उन जो वकील हुयो। शाह साहब हाजी मालिक खे चयो, हाजी साहब सिर्फ़ ज़ुबान सां इएं चओ त मां कादियानी न मारियो आ, असां तोखे आज़ाद था करायूं। त हाजी मालिक कुराड़े चयो, शाह साहब मां फांसी जे तख्ते ते भी चवंदुसि मां हिकिड़ो सूअर मारियो आ, मां नबी जे गुस्ताख खे जहन्नम में पहुचायो आ। मां छो इनकार कयां, जंहिं वक्त खां वठी मां जेल में आयो आ, खैरपुर सेंटर जेल में का रात खाली ना है जो नबी जी ज़ियारत नसीब न थी। जेल जो जेको सुप्रीडेंट हुयो, उन जी घरवारी के नबी साईं ख्वाब में आया। फरमायो अम्मा मां मोहम्मद जो मेहमान जेल में आयो आ, उन जे मानी जो बंदोबस्त हो। जी असां हाजी मालिक के सलाम था कयूं, जी असां गाज़ी आलमुद्दीन के सलाम था कयूं, ये मुमताज कादरी के भी असां सलाम था कयूं। ठीक आ, भली मजहबी लिहाज सां उन जो मजहब अलग हुजे, भली असां सां उन जो ताल्लुक न आहे, पर उन हिकिड़े गुस्ताखे रसूल के जहन्नम में पहुंचायो आ। अञा असां के हाजी मालिक जो एतिरो ॾोह न आहे, गाज़ी आलमुद्दीन जो एतिरो असां के दर्द न आहे। छो त गाज़ी आलमुद्दीन के जंहिं वक्त में फांसी आई, उन वक्त में जज भी अंग्रेज हुयो, वकील भी अंग्रेज हुया, शाहिद भी अंग्रेज हुया। उन वक्त में हुकूमत अंग्रेज जी हुई। उन वक्त में गाज़ी आलमुद्दीन के फांसी आई। असां के दुख ऐं अफ़सोस मुमताज कादरी जो आ, जो जज भी मुसलमान, वकील भी मुसलमान, असां जा जर्नल भी मुसलमान, असां जी हुकूमत भी मुसलमाननि जी। इन जे बावजूद हिकिड़े आशिक़े रसूल के फांसी ते लटकायो वञे। मां तव्हां खां पुछां थो, या दुख जहिड़ी ॻाल्हि आहे? गुस्ताख ही है, लेकिन नबी जी गुस्ताख, उलमा देवबंद गुस्ताख ना। इन्हनि त हर वक्त में नबी जी इज्जत जे लाइ पहिरो ॾिनो। 10,500 उलमा देवबंद लाहौर जे चौक में नबी जे ख़त्मे नबूवत जे मथों कुर्बान थिया। 10,500 तारीख़ त तव्हां पढ़ी ॾिसो। 3.5 लख आलिम देवबंदी अंग्रेज सां मुक़ाबिलो कंदे शहीद थी विया। पिशावर खां वठी दिल्ली जे चांदनी चौक ताईं कोई अहिड़ो वण न हुयो जंहिंमें आलिम देवबंदी जी सिरी लटकियल न हुजे। माल्टा जेल में कारे पानी में उलमा देवबंद के रखियो हुयो। सूअरनि जे खल में बंद करे उलमा देवबंद के अंग्रेज बाह में जलायो। ये सब गुस्ताख आ। जन अंग्रेज सां टक्कर खाधो। सैयद अहमद शहीद, शाह इस्माइल शहीद,
बालाकोट जे पहाड़नि ते अंग्रेज़नि ऐं सिखनि जी फौज सां मुक़ाबिलो कंदे कंदे शहीद थी विया। इहे गुस्ताख आहे, इहे गुस्ताख आहे त पोइ आशिक़ केरु हुजे नबी जे दीन तो नबी जे इज़्ज़तों पंहिंजी जान कुर्बान कई, उहो ॾेखारियो त सही आशिक़ आहे कोन। समझो था कि कोन था सम्झो? ग़लति सम्झाए पियो वञे तव्हां इहे असांखे। असां नबी खे न मञींदासीं। क़ुरान मजीद मुंहिंजे साम्हूं पियो, जेको नबी सां मुस्लमान थी करे नबी सां खे न मञे, इहो हिन ज़मीन ते रहण जे लाइक़ु आहे? नबी साईं त पंहिंजी जाइ ते पर असांजो अक़ीदो आहे, जेको नबी जे यारनि खे नबी जे सहाबा खे नथो मञे, इन जहिड़ो बेईमान बि दुनिया में कोई कोन्हे। यहूदनि मञियो, ईसाइनि मञियो, सिखनि मञियो। असांजे कंडियारो लाइब्रेरी में किताब पियो आहे, हिकिड़ो डॉक्टर आहे अमर ॾिनो लाल, वांगियो आहे नबी साईं जे सीरत ते किताब लिखियो, वांगियो आहे। इंडिया जे जर्नल पूरो अधु कलाक नबी साईं जे शान में तकरीर कई आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो बाअख़लाक़, मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो इंसान दोस्त, मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो हसीन ऐं जमील काइनात में न पैदा थियो आहे, न पैदा थियो। असांजो मौलाना मोहम्मद रमज़ान फुल पुटो आहे, जॉइंट सेक्रेटरी आहे सूबे सिंध जो, उन किताब लिखियो आहे प्यारो पैगंबर परावन जे नज़र, माना परावन नबी सां खे मञियो, मुसलमान नबी खे न मञियो। दुआ कयो अल्लाह समझता फरमाए। त बहरहाल अलाए किथों आयासीं, माल पे कंदो शैतान जो धोखो आहे, शैतान चवंदो आहे मौलनि में अमल कोन्हे तॾहिं असर कोन थो थिए। हितां आयासीं। वो नबी साईं जो चाचो अबू लहब घर घर सां दर दर सां भित भित सां सुबुह शाम दीदार भी करे थो, पर मुसलमान कोन थियो। छा पोइ माज़ अल्लाह ईअं चवंदो छा त साईं में अमल कोन? असां मौलवियुनि खे छो ॾिसूं? ला तंज़ुरू इला मल क़ाल वंज़ुरू इला मा क़ाल। हज़रत अली से फरमायो वाइज़ीअ खे न ॾिसो त वाइज़ी केरा, जोगी या कोरिया मोचिया या सैयदा। वाइज़ीअ खे न ॾिसो त आलिमा शेखुल हदीस आ या तबरी जमात जो को 6 नंबर वारो साथी आ। वाइज़ीअ खे न ॾिसो, तव्हां ॾिसो ॻाल्हि खे त ॻाल्हि कंदी थो करे अल्लाह ई अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि जेकर चोर करे त न बि मुसलमान खे मञे। इज्जत कयो आलिमन, अकरिमु आलिमन, आलिमन जी इज्जत कयो। नबी से फरमा मन अकरम आलिमन फकद अकरमनी, जा आलिम जी इज्जत कई ॼण मां मोहम्मद जी इज्जत कई। असांजा हज़रत साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा आलिमन सां घणो गहरो बि न थियो, आलिमन जे घणो वेझो बि न वेंदा कयो। वेझो वेंदो हिकिड़े मौलवी जोगीअ में ग़लती ॾिसंदो, चवंदो सभु मौलवी अहिड़ा आहिनि, पोइ आलिमन खां नफ़रत थी पवंदो, पोइ ॿई जहान बर्बाद थी वेंदा। परे परे रहो आलिमन जो अदब में। अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम 1.25 लाख नबियनि जा वारिस अथव। आलिम 1.25 लाख नबियनि जा वारिस। वारिस जो लफ़्ज़ नबी से फरमायो। बाबा हिकिड़ो पीउ आहे, हुनखे 2 पुट आहिनि, हिकिड़ो आलिम ॿियो जाहिल, हिकिड़ो दीनदार ॿियो बेदीन, हिकिड़ो निमाज़ी ॿियो बेनमाज़ी। ॿुधायो ॿई पुट पीउ जी मिल्कियत जा वारिस थींदा या? नबी से फरमा अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम 1.25 लाख नबियनि जा वारिस अथव। आलिम नेक आहे तॾहिं बि नबियनि जो वारिस आहे, पर जेकॾहिं को गुनहगार आलिम आहे उहो बि 1.25 लाख नबियनि जो वारिस। दफ़ा कंदो नी आलिमनि। साहबा खे केरु गारियुनि ॾे, साहबा जी केरु गिला करे, तव्हां बर्दाश्त कंदो? छो त उन्हनि जी नबी साईं पारत की अल्लाह अल्लाह फी असहाबी। नबी साईं फरमायो अल्लाह खां ॾिजो, अल्लाह खां ॾिजो मुंहिंजे साहबा जे बारे में। ला तत्तखिज़ूहुम गरज़ा, फरमायो मुंहिंजे साहबा खे गारियूं न ॾिजो, मुंहिंजे साहबा जी गिला न कजो।
मुझे साहबा के पंहिंजे गलत जुबान जो निशानो न बनाइजो। फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम, जं साहबा सां मोहब्बत कई जग मां मोहम्मद सां मोहब्बत कई। ये नबी से आलमन जी पार तुकर अकरिमु आलिमन, आलिमन जी इज्जत कयो। अकरिमु आलिमन, आलिमन जी इज्जत कयो। मन अकरम आलिमन फकद अकरमनी, नबी से फरमा जा आलिम जी इज्जत कई जग मां मोहम्मद जी इज्जत कई। वो जेको आलिमन खे ॻाल्हाए तव्हां वरी चओ शाबाश साईं तूं हक़ वारो, ईअं त न चवंदोसि। उनखे चओ बाबा आलिमन खे न ॻाल्हाए, आलिमन खे जेको ॻाल्हाईंदो असां ज़ुबान काकड़े खां ॿाहिरि कढ। वहुव यतवल्ला सालिहीन, हिन नेकनि ऐं सालिहनि जो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार रब अथव। हिन जो सरपरस्त केरु आहे? खोसा था चवनि असांजो सरपरस्त फलाणो सरदार, बिरोई था चवनि असांजो सरपरस्त फलाणो सरदार, चांडिया था चवनि असांजो सरपरस्त फलाणो सरदार, मगज़ी था चवनि असांजो सरपरस्त फलाणो सरदार। पर रब थो चए वहुव यतवल्ला सालिहीन, हिन नेकनि आलिमनि ऐं तालिबनि जो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार मां ख़ुदा। हिननि जो टक्कर न खाओ। हज़रत सैयद लाहौरी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदा। हिकिड़ो दरवेश अल्लाह वारो पोइ रस्ते सां वञे पियो, पोइ रस्ते में हो पाणीअ मां जो गुज़रियो त रस्ते जे किनारे ते हिकिड़ी माई बीठी, ॿियो हुनजो दोस्त बीठो। पोइ पाणीअ जूं फुणगियूं वञी माईअ जे लटनि खे लॻी, त उन माई जे दोस्त खे कावड़ लॻी। उन वञी उन अल्लाह वारे फ़कीर दरवेश खे धक हयां, चमाटूं हई त तो मुंहिंजी महबूबा जा कपिड़ा ख़राब करे छॾिया। हू वीचारो हेठि किरियो, ही जो वापसि मोटियो त ऊंधो वञी किरियो, ज़ुबान कुते वांगुरु ॿाहिरि निकिरी आयसि। ईअं पियो फतके जीअं मच्छी फतकंदी आहे। तो उन माई वञी उन अल्लाह वारे दरवेश जे पेरनि ते हथ रखिया, साईं तव्हांजी पिट मुंहिंजे दोस्त खे लॻी आहे, मुंहिंजे दोस्त खे माफ़ कयोसि। बुज़ुर्ग फरमायो अम्मा मां छा कयो आहे जो मां माफ़ कयांसि? माईअ चयो सभु कुझु तो कयो आहे। बुज़ुर्ग फरमायो मां कोन कयो आहे। माई चयो सभु कुझु तो कयो आहे। मुशरिक चवंदो आहे तो कयो आहे, मुवहिद चवंदो आहे मां न कयो आहे। मुशरिक ऐं मुवहिद में फ़र्क़ु इहो, समझो था कि न? वो माई भी का मुशरिकानी। बुजुर्ग फरमाए तो मां कोन कयो आहे, माई थी चए सब कुछ तो कयो आहे। बुजुर्ग फरमाए मां न कयो। माई चयो सब कुछ तो कयो आहे। तो उन्हें बुजुर्ग फरमायो अम्मा जॾहिं तुंहिंजे लटनि खे पाणीअ जूं फुणगियूं लॻियूं त तुंहिंजे दोस्त खे कावड़ लॻी। उन अचे मूंखे धक हयां त मुंहिंजो बि हिकिड़ो दोस्त अथई, मुंहिंजो बि हिकिड़ो यार अथई। जॾहिं तुंहिंजो यार तोते धक बर्दाश्त नथो करे सघे त मुंहिंजो यार मूं ते धक कीअं बर्दाश्त कंदो? तंहिंजे करे मां त तुंहिंजे दोस्त खे माफ़ कयो, हाणे पंहिंजे दोस्त खे चओ त मुंहिंजे यार खां माफ़ी वठे। त बलोचिस्तान जा मुसलमानू असां मौलवी कमज़ोर, पर असांजो यार कमज़ोर कोन अथव। इन बत्श रब्बिक लशदीद, रब फरमायो मां पंहिंजे दोस्तनि जे दुश्मननि खे हाली डर ॾींदो आहियां, पर जंहिंमहिल पकड़ींदो सान त पोइ अमेरिका बर्तानिया बि जान कोन छॾाए सघंदसि। परवेज़ कल मुकूं पियो ॾेखारे त मां मौलवियुनि खे न छॾींदुसि। अॼु पंहिंजो घर त पंहिंजी जाइ ते, पर पाकिस्तान में भी अचण जी जरूरत नथी थिएसि। पर वाह रब तुंहिंजी कुदरतों कुर्बान, हक़ वारा आलिम अॼु भी शेर वांगुरु गजंदा पिया। वहुव यतवल्ला सालिहीन, रफ़मा तो हिननि जो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार मां ख़ुदा आहियां। जेको हिननि सां टक्कर खाईंदो इहो मां ख़ुदा सां मुक़ाबिलो कंदो। सो महिरबानी कयो आलिमनि सां टक्कर न खाओ, आलिमनि सां मुक़ाबिलो न कयो। पंहिंजे वॾेरनि ज़मींदारनि ऐं सरदारनि खे चओ त हिननि जो टक्कर न खाओ। दुनिया में सज़ा मिलेव, दुनिया में न मिले त अखियूं बंदि थी थियूं, अॻा मोचड़ा लॻंदव जो केरु बि जान छॾाए न छॾाए। ऐं वाइदो कयो त इंशाअल्लाह इलेक्शन में 2018 जी इलेक्शन में साथ आलिमनि जो ॾींदा।
एक दफ़ो त आलमन खे असेंबली में आगे बाबा आलम चवनि था त माण्हू सभु निमाज़ी थी वञे आलम चवनि था त माण्हू सभु निमाज़ी थी वञे आलमनि जी हुकूमत आई मां हिन वक़्तु सऊदी में वियुसि 25 ॾींहं हुयुसि ताइफ़ जिद्दो अलहदा यम्बू ख़ैबर जो किलो जेको हज़रत अली साईं फतह कयो अल्हम्दुलिल्लाह उन किले में मथे वञी पहुतासीं अम्मा आमिना जी मज़ार ते वियुसि अल अबवा मज़ार उते पत्थर पिया आहिनि को नाम निशान न आहे शुहदा बदर जे मज़ारुनि ते वियासीं अल्लाह साईं सभिनी खे ज़ियारतूं कराई उते रब खां दुआ घुरो या अल्लाह जीअं मके जी तो ज़ियारत कराई बैतुल्लाह जी तो ज़ियारत कराई रोज़े रसूल जी तो ज़ियारत कराई ए असांजा सोना अल्लाह ये ख्वाब में पंहिंजे महबूब जी भी ज़ियारत कर बाबा जेको रब बैतुल्लाह में पहुंचाए सके तो मदीने में पहुंचाए सके तो पंहिंजे महबूब जी ज़ियारत कराए सके तो ख्वाब में नबी जी ज़ियारत कराए सके इंशाअल्लाह ज़ियारत थींदी किथे भी उते बेनमाज़ी असांखे ॾिसण में न आयो लिखियल हूंदा बाक़ी नमाज जो टाइम थी वञे आज़ान अची वञे त दुकान सभु बंदि थी को भी रस्ते में बेनमाज़ी ईअं पंहिंजे कम में मशगूल हूंदो त हुनखे जेल में विझे ॿुधायो जेकर तव्हां ईअं असांखे आलम सगोरा चवनि त नमाज़ पढ़ो इहा दुश्मनी आहे या ख़ैर ख़्वाही नबी साईं फरमायो जेको आज़ान ॿुधी करे मस्जिद में नथो अचे मुंहिंजी एॾी हिन जे मथां कावड़ आहे जो हिन जे घर में नंढड़ा ॿार न हुजनि त तीली ॾेई करे सॼे घर खे साड़े छॾे नमाज़ पढ़े थो पर मस्जिद में नथो अचे पोइ असां जो तव्हांखे नमाज़ पढ़ायूं त इहा दुश्मनी आहे इंशाअल्लाह असांजी हुकूमत थी त असां सभिनी खे मस्जिद में वठी असांजी हुकूमत आहे त इंशाअल्लाह मुल्क मां ज़िना ख़तम थी चोरी ख़त्म थी वेंदी धागा ख़त्म थींदा बदअमनी ख़त्म थींदी हर एक मुलाज़िम जी सोन जे तोले जेतिरी पगार हुजे सोन जो तोलो घणे आहे नंढे में नंढो जेको मुलाज़िम हूंदो हुनजी 52,000 पगार हूंदी पोइ हाणे मां तव्हां खां पुछां त हुननि खे रिश्वत वठण जी ज़रूरत पवंदी माहौल ई अहिड़ो कोन थींदो हिकु दफ़ो आलमनि खे आज़मायो मूंखे उमेद आहे बल्कि रब में यकीन आहे त इहा ॻाल्हि असांखे सम्झ में आई हूंदी हिन वक़्त खां वठी महिनत कयो पंहिंजे दोस्तनि खे घर वारनि खे पंहिंजे वॾेरनि खे बि चयो त हिन वक़्त ताईं असां तव्हांजे चवण मुताबिक़ वोट ॾिनो आहे हाणे असां ग़रीबनि जो चयो वठो हिन वक़्तु आलमनि जो साथ ॾियूं इंशाअल्लाह जंहिंमहिल क़ुर जो कानून अची वियो त रब फमा फतहना अलैहिम बरकातिम मिनस समा वल अर्ज़ असां आसमाननि ऐं ज़मीनुनि जे बरकतुनि खे खोले छॾियो जॾहिं क़ुर जो कानून हुयो त कणिक जो दाणो खजूर जे खारक जेतिरो मुतालियो त कयो हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे ज़माने में जॾहिं क़ुर जो कानून हुयो बरकत एतिरी ही जो हिकिड़ो गिदरो 30 किलो हुन जो वज़न हुयो माखी ऐं मिस्री खां वधीक मिठो हुयो गिदरे जी खल माण्हू छटीअ जे तौर ते इस्तेमालु कंदा एॾी बरकत आहे क़ुर जी कानून बाबा अॼु रुॻो असां हिते क़ुर मजीद ॿुधण जे लाइ आया आहियूं सुबुह खां वठी शाम ताईं त पाणी बि मिलियो आहे मानी बि मिली आहे की न सभिनी मानी खाधी आहे मेले ते वेंदा आहियूं मानी खाराईंदा साईं चीज़ल शाह जी दरगाह ते तव्हांखे मानी खाराईंदा बिरयानियूं खाराईंदा आहिनि तव्हां हिते रुॻो क़ुर मजीद ॿुधण जे लाइ आया आहियूं त मानी बि खाधी आहे पाणी बि पीतो आहे इज़त सां वेठा बि आया आहियूं त क़ुर मजीद जो कानून जॾहिं अची वियो त उन वक़्त में छा बरकत सो रब खां दुआ बि घुरो अल्लाह ताला असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त करे इन में रब क़ुर वारो कानून जारी फरमाए असांजे हुक्मराननि खे रब हिम्मत ॾे तौफ़ीक़ ॾे त मुल्क में अमन कराइनि सुकून वारी ज़िंदगी जे मुस्लमान गुज़ारनि वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद या अल्लाह बिन्हिनि जहाननि जूं भलायूं ऐं चङायूं नसीब फरमा बिन्हिनि जहाननि जे बुराइनि ऐं तकलीफ़ुनि खां बचा इन दुनिया मां इस्लाम सां ईमान सां एहसान कामिल सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा या अल्लाह असांजे बेदीननि खे दीनदार बना असांजे बेनमाज़िन खे नमाज़ी बना या अल्लाह असांजे बीमारनि खे शफ़ा ॾे असांजे मरीज़नि खे सेहत अता फरमा
जेके बे औलादन या अल्लाह उन्हनि खे साले औलाद ॾे, जिन खे औलाद आहे अबे अम्मा जो फर्मा बरदार बना। या अल्लाह जेके न्याणियुनि जे मसइले में परेशान आहिनि उन्हनि सभिनीनि जा मसइला आसान फरमा, नेक साले रिश्ते जो इंतज़ाम फरमा। इन वैस के हिदायत जो ज़रियो बना, आखिरत जेडी निजात जो ज़रियो बना। या अल्लाह जन दोस्तन मेहनत करे ही दीनी प्रोग्राम रखियो आहे, हाजी हबीबुल्ला साहब ऐं ॿिया उन जा साथी शुएब अहमद साहब, या अल्लाह उन्हनि सभिनीनि जी मेहनत के, हिम्मत के, जज्बे के, ताउन के, खैरात के क़बूल फरमा। उन्हनि जे ज़िंदगी में, सेहत में, रिज़्क रोज़ी में, अमल साले में बरकत फरमा। असांजे इन जाफराबाद जे शहर खे तौहीद ऐं सुन्नत जो मरकज़ बना। शिरक ऐं बिदत खां बचा। कौल में, फ़ेल में, गुफ्तार में, किरदार में, अक़वाल में, अफ़आल में, शादी में, गमी में, उथण में, वेहण में, खाइण में, पीअण में, ज़ाहिरी सूरत में, बातिनी सूरत में पंहिंजे महबूब जी ताबेदारी ग़ुलामी नसीब फरमा। असहाब रसूल, आले रसूल, अज़वाज रसूल, अहल बैत रसूल, औलिया अल्लाह सां सच्ची मोहब्बत, अक़ीदत, उन्हनि जो अदब एहतराम नसीब फरमा। या अल्लाह ईमान ओढ़े जंहिंमें लज़्ज़त हुजे, आमीन चओ।